ई ॻाल्हि सम्झ मंझ कीमत थी अचे। पहिरियां ईरन शर्मिला खे घर मां कढाया या चनेसर खे ज़ार ॾेई पूरो करिया। जे कढा चनेसर मरी पियो त ईरन शर्मिला मुख गुजाड़ो कंदी त पोइ अॼु सुबुह जो ई चनेसर खे करियां थी पूरो। हूअं ई बि डॉक्टरनि चयो आहे चनेसर खे त सुबुह सुबुह खीर पीअंदो कर। ऐं इहो मुज़ेरी मोह खीर जो हूअं ई शौक़ीन आहे। अॼु बि रन का न का सिट सटे पई, तॾहिं त सोचनि में ॿुॾी पई आहे। तूं हिते गुजारो थी करे रन? छो तुंहिंजी सिहत ते कहिड़ो असर पियो पवे? ऐं हाणे तो जहिड़ी रनड़ी मुख गुजाड़ो कंदी, पर उहा ई थी ॻाल्हि करियां। माई कॾहिं मुंहुं मां सुठा लफ़्ज़ बि कढंदी कर। रन मोह त पिंड जो टिक मंझि ॾिस, तो जहिड़ी ममड़ीअ जे लाइ वेठी गुड़नि भरे अल्फाज ॻोल्हिया। अहिड़ी मुख लाचारी कीमे? हा तो जहिड़ीअ का चङाई पुॼंदी बि कान। ई चुप कर रन, ये मुख थी शबक खाती। हा हलली हल, मूंसां वरी किनो थी ॻाल्हाई? हाँ मथो झोरे रखंदी माई पादरनि सां। हल त हल, टर त टर, परे परे हल हल, ॾिसे छा ते। ऐं अब्बा जुड़िया, ए अब्बा तो बेज एडा एडा। ए पुट, ए मुंहिंजी हिकु सलाह आहे, ए तूं न त सोच त कर। मासी तुंहिंजी हर सलाह मूंखे अखियुनि ते, तूं रुगो ॻाल्हि कर। ए पुट, ए आउं त चवां थी, ए तूं ऐं मिश्री न ए पिंड मंझि पंहिंजो जेको आहे सो सरचाव करे छॾियो। मासी आउं त परचण लाइ तयारु आहियां, पर इहो मिस्री अलाए परचाव कंदो या न। ए अब्बा हू मौत पोताड़े लाइ, ए जेकॾहिं तूं हुनखे मिंट मेड़ कंदे न, ए लही की न पवंदे। मासी आउं त मिनत करण लाइ तयारु आहियां, पर इहो काको मिस्री मुंहिंजी मिनत कोन मञींदो। ए अब्बा मूंखे इलाऊं बिलाऊं कर, ए पोइ बि तूं ॾिस हुनखां नंढो आई, हू वॾो आहे, ए लही की न वेंदे। आओ मासी, काको मिस्री आहे ज़िदीलो, जे इहो ज़िद ते चढ़ियो न त नकी मञे। ए अब्बा हरियां भरियां ईअं बि कीने, ए तूं नमी पवंदे त उहो बि झुकी पवंदो। ठीकु आहे मासी, जे तूं चवीं थी मां शाम जो ईंदुसि काके मिस्री खे मिनत कंदुसि। ए हाउ अब्बा हाउ, ए ईअं कंदे न त पंहिंजो कमु की न की कुझु संहिंजो थी वेंदो। हाउ मासी हाउ, आउं हाणे हलां थो, शाम जो ईंदुसि। ए हाउ अब्बा वञ, पर अचजांइ ज़रूर। हाउ मासी हाउ। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।